नाज़रीन अस्सलाम वालेकुम। मां आहियां अब्दुल हफ़ीज़ तव्हांजे पंहिंजे चैनल पुकार सुपर में। अॼु मां तव्हांखे किताबी कुझु ॻाल्हियूं ॿुधायां थो ऐं तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। अज़वा बदर मतिलबु जंग बदर कीअं लॻी, कहिड़नि सबबनि जे करे लॻी, इहो मां तव्हांखे ॿुधायां थो। जॾहिं हज़रत करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने हिजरत खां पोइ हज़रत करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके जे मुहाजिरनि खे हिकु अमन वारे शहर में रहाइश मिली ऐं नंढड़ी इस्लामी रियासत जो वजूद अमल में आयो। इस्लामी हुकमनि ते अमल करणु ऐं तबलीग करणु बि उन्हनि लाइ मुमकिन बणियो, पर मके जे काफ़रनि खे इहा ॻाल्हि न वणी। मुसलमान इत्मीनान सां रहनि, संदन आज़ाद इस्लामी रियासत क़ाइमु ऐं आज़ादीअ सां उहो इस्लाम जी तबलीग ऐं इशाअत करे सघनि। मुशरिकनि खे ख़तरो हो त जेकॾहिं मुसलमाननि खे ताक़तवर थियणु ॾिनो वियो त मथनि कयल ज़ुल्म जो मके वारनि खां बदिलो वठण लाइ मके ते काह करे सघनि था। तंहिं करे मुसलमाननि खे मिलियामत करण लाइ साज़िशूं सोचण लॻा। ॿिए तरफ़ अल्लाह ताला मुसलमाननि खे जहाद जी इजाज़त ॾिनी ऐं 17 रमज़ान मुबारक सन 2 हिजरीअ में बदर जे हंधि अज़वाए बदर जो वाक़ियो पेश आयो। इहा कुफर ऐं इस्लाम जे विच जी पहिरीं जंग हुई। अज़वा बदर जा घणा सबब हुआ, जिन में सभ खां वॾो सबब इहो हुयो त अबू सुफ़ियान जेको उन वक़्त ताईं मुसलमान न थियो हुयो। अबू सुफ़ियान हज़रत करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हो। उन मुसलमान न थियो जो वापारी काफ़िलो जेको शाम खां वापार जे सामान सां वापसि अची रहियो हुयो। उन काफ़िले में मके वारनि जी वॾी दौलत हुई। हिन खे 1000 ऊठ हुआ, जिन ते घटि में घटि 50,000 दीनार 262 किलो सोन जो सामान हो, जॾहिं त उन जी हिफ़ाज़त लाइ फ़क़ति 40 माण्हू हुया। जॾहिं ही काफ़िलो मदीने मुनव्वरा जे वेझो पहुतो त अबू सुफ़ियान खे डपु वठी वियो त मता मुसलमान काफ़िले खे फुरनि। तंहिं करे उन वक़्त लाइ मके ॾांहुं पैगाम मोकिलियो तंहिं ते 1000 जो लश्कर मदीने मुनव्वरा ॾांहुं मुसलमान ते हमले करण लाइ रवानो थियो। सैयदना हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जॾहिं मके जे काफ़रनि जो लश्कर जे अचण जी ख़बर मिली त पाण सां घुरा काफ़रनि जो रस्तो रोकण लाइ बदर ॾांहुं रवाना थिया, जेको मदीने खां 80 मील 100 किलोमीटर मतिलब जे फ़ासिले ते हो। उन वक़्तु पाण सां घुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 313 मुजाहिद हुआ, जिन मां 84 मुहाजिर 229 अंसार हुआ। इस्लामी लश्कर वटि विढ़ण लाइ पूरा हथियार बि न हुया। मुसलमाननि वटि कुल 6 तलवारूं ऐं 2 ज़रहूं हुयूं। सुवारीअ लाइ 70 ऊठ ऐं 2 घोड़ा हुआ। उन जे मुक़ाबले में काफ़रनि जो लश्कर 1000 हो। उन्हनि वटि 100 घोड़ा, 600 ज़रूं समें ऊठ हुआ। काफ़रनि ऐं मुसलमाननि जो लश्कर बदर जी जॻह ते आम्हूं साम्हूं थियो। काफ़रनि जे लश्कर जी अॻुवाणी अबू जहल करे रहियो हो। अबू जहल करे रहियो हुयो ऐं मुसलमाननि जा सिपह सालार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हुया। ज़मीन पथरीली हुई, पेर न पिया ॼमनि। लड़ाईअ खां 1 राति पहिरियां अल्लाह ताला ज़ोरदार मींहुं वसाए ज़मीन सनी करे छॾी। रेत सख़्त थी वई ऐं पेर ॼमी सघिया पिए ऐं मुजाहिद ताज़ा तवाना थी पिया। इन ई राति
रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोई रोई अल्लाह ताला खां फ़तेह जी दुआ घुरंदा रहिया। 17 रमज़ान 2 हिजरीअ जी लड़ाई शुरू थी। काफ़रनि तरफ़ां उतबा संदसि भाउ शबिया ऐं उन जो पुटु वलीद बिन अतबा मुसलमाननि सां विढ़ण लाइ मैदान में लथा। मुसलमाननि तरफ़ां हज़रत अली करम लाइ वजो हज़रत हमज़ा ऐं हज़रत उबैदा बिन हारिस मैदान में आया ऐं उन्हनि जल्दीअ में उन टिनी खे क़त्ल करे छॾियो। उन खां पोइ आम्हूं साम्हूं लड़ाई शुरू थी वई। मुसलमाननि वॾी बहादुरीअ जा जोहर ॾेखारिया। ॿिए तरफ़ अल्लाह ताला जे मलाइकनि जे वसीले मुसलमाननि जी ग़ैबी मदद कई। नेठि हिन अज़वा में मुसलमाननि खे वॾी फ़तेह नसीब थी ऐं काफ़रनि खे बुरी शिकस्त ॾिसणी पई। अबू जहल जंहिं काफ़रनि जी अॻुवाणी पिए कई, ॿिनि नौजवान मुजाहिदनि हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ताला ऐं हज़रत मऊज़ रज़ी अल्लाह ताला जंहिं काफ़रनि जी अॻुवाणी पिए कई, मुजाहिदनि हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह ऐं हज़रत मऊज़ रज़ी अल्लाह जे हथां क़त्ल थियो। हिन अज़वा में 70 काफ़र क़त्ल थिया, 70 कैदी बणिया ऐं बाक़ी मैदान छॾे भॼी विया। जॾहिं त 14 मुसलमान शहीद थिया, जिन मां 6 मुहाजिर ऐं 8 अंसार हुआ। हिन अज़वा में मके जा वॾा बहादुर सरदार मारिजी विया। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जे कैदियुनि सां तमामु सुठो सलूक कयो। उन्हनि मां किन खे एहसान तौरु आज़ादु कयो वियो। जेकी बाक़ी बचिया हुया उन्हनि बाबति इहो तय थियो त फ़दियो ॾेई आज़ादी हासिलु कनि। जेकी फ़दियो न पिया ॾेई सघनि ऐं पढ़ियल लिखियल हुआ, तिन जी आज़ादीअ लाइ ही शर्त कयो वियो। उहे 10 मुसलमान ॿारनि खे लिखणु पढ़णु सेखारियो ऐं आज़ादी हासिलु कयो। बदर जंग जो ख़ुलासो तव्हां पाण हाणे बार वीडियो ॾिसी सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, बेल आइकन बटन खे दबायो त जीअं हर अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।